अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खातिर हिन अमर खातिर हिन दरिया खातिर सिंध कौमी पार्टी जो अगवान नवाज खान ज़ोर साहब सिंध अॼु ॼण त हिकु भेरो वरी रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त असांखे पंहिंजे क़ौमी वजूद जे सुवाल ते पंहिंजी वहदत जे सुवाल ते रुॻो को अमली क़दम पर इहा ॻाल्हि बि क़बूल न आहे त केरु मूंखे विराइण जी ॻाल्हि करे केरु नवां सूबा ठाहिण जी ॻाल्हि करे या केरु सिंध जे कंहिं बि माॻ खे वफ़ाक़ जे कब्ज़े ऐं कंट्रोल में ॾियण जी कोशिशि करे सिंध अॼु ॿुधाए छॾियो आहे इहा ॻाल्हि हुनजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। आउं तमामु घटि कंहिं तक़रीर में ॿिए कंहिं साथी जी तक़रीर जो हवालो ॾींदो हुजां पर आउं चवां थो आउं चाहियां थो त हिकु ॿ ॻाल्हियूं चिकियूं करे छॾियूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा त असांजो वतन बि सिंध आहे, असांजो देश बि सिंध आहे, असांजो मुल्क बि सिंध आहे, असां उन मुल्क जी सलामती था चाहियूं। ऐं आउं इहो बि चिटो करे छॾियां त पाकिस्तान सिंधियुनि ठाहियो हो, पंजाब यूनियनिस्ट पार्टी जी अॻुवाणी में वेठो हो, उहो त अंग्रेज़नि सां गॾु वेठो हो, उन ते जिना ऐं मुस्लिम लीग खे बि नथे सठो। पाकिस्तान ठाहिण जो घणो शौक़ु सिंधियुनि ऐं बंगालियुनि खे हो पर जेको मुल्क ऐं जिन शर्तनि ते सिंधियुनि उहो मुल्क ठाहियो उन्हनि शर्तां पंजाबी फिरी विया, हिन मुल्क ते काबिज़ थी विया। अॼु पाकिस्तान पंजाबी बालादस्ती हेठि आहे ऐं जेको मुल्क मुंहिंजे वतन मुंहिंजे देश मुंहिंजे मुल्क खे तोड़ण जी ॻाल्हि थो करे असीं उहो मुल्क न बचाईंदासीं उहो भले टुटण ऐं रुॻो नसल परस्त टोला उहे मुलवस न आहिनि इन ॻाल्हि में। ठीकु आहे लिसानी दहशतगर्द टोला विरहाङे जी ॻाल्हि था कनि पर विरहाङे जी जेका चूपड़ी आहे उहा उन्हनि जे वात में हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट बाइख्तियार इदारा था विझनि। रुॻो मोहसिन नक़वी नथो थिए, रुॻो मोहसिन नक़वी नथो थिए नए सूबे बनाए, रुॻो ख्वाजा आसिम नथो थिए त कराची ऐं ग्वादर खे वफ़ाक़ जे कंट्रोल में ॾिजे, रुॻो पंजाबी सियासतदान नथा चवनि पर पंजाब जा अस्करी इदारा ऐं फ़ौजी तर्जुमान बि चए थो अॻु में 7 करोड़ आबादी हुई त बि 4 सूबा, 25 करोड़ आबादी आहे त बि 4 सूबा, सूबनि जो कुझु करिणो पवंदो। असीं चऊं था रुॻो सूबनि जो न 7 करोड़ आबादी हिकिड़ो मुल्क हो, 25 करोड़ आबादी आहे हिकिड़ो मुल्क आहे, इहो न हली सघंदो। अचो आबादी वधी विया मुल्क खे विरायूं, क़ौमनि खे आज़ादु करे ऐं क़ौमूं पंहिंजे वतन में तरक़ी कंदियूं आहिनि, क़ौमूं आज़ादु दुनिया में ख़ुशहाल थी सघंदियूं आहिनि। असांजे दरिया ते कब्ज़ो, असांजे साहिल समंदर ते कब्ज़ो, असांजे पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो, असांजे गैस ते कब्ज़ो, असांजे तेल ते कब्ज़ो, असांजी मैदनियात ते कब्ज़ो, असां 2000 अरब साला जो रवेनो था ॾियूं, असांजे उन पैसे ते कब्ज़ो, असांजे सियासी इक़्तिदार आला ते कब्ज़ो, इहो सभु पंजाब कयो आहे। अचो त पंजाब खां इहो कब्ज़ो फुरियूं, असांजे वतन खे पंजाब तोड़ण थो चाहे ऐं इएं जीअं बरतानवी साम्राज्य हिंदुस्तान तोड़ियो हो इएं पंजाब साम्राज्य असांजो वतन तोड़ण थो चाहे। अचो त उन साम्राज्य खे तोड़ियूं, उन खे शिकस्त ॾियूं, पंहिंजो वतन बचायूं। असांखे कंहिं बि तरक़ी जे नाले में वफ़ाक़ जूं रिथाऊं क़बूल न आहिनि। दुनिया में कहिड़े साम्राज्य
सामुंडी किनारनि खे तरक़ी वठाई आहे जेकॾहिं केची बंदर में नओं बंदर ठाहिण जी ॻाल्हि थी थिए उन ई बंदरगाह ते कब्ज़ो पंजाब जो हूंदो असांखे यार थाप क़बूल न आहे असांखे सिंधु दरिया ते को डैम क़बूल न आहे को नओं बैराज क़बूल न आहे को नओं कैनाल क़बूल न आहे असां चवंदा इहे सभु रिथाऊं बातल आहिनि रद आहिनि सिंध दुश्मन आहिनि उनजे करे क़ाबिल क़बूल न आहिनि साॻिए वक़्तु असां सिंध जी वहदत जे हवाले सां चवंदा त सिंध हिकु आहे हिकु रहंदी ऐं उन ई सिंध खे केर बि जेको आहे सो नथो तोड़े सघे जेकॾहिं इन क़िस्म जी कोशिशि थी त यादि रखो त हीअ क़ौम जेका आहे सा ईअं नई तारीख़ रक़म कंदी जो अव्हांजा सभु नस्ल यादि रखंदा ऐं दुनिया नयनि तब्दीलियुनि जो मर्कज़ थी पवंदी जंहिंजे करे हिन वतन हिन क़ौम ऐं असांजे तारीख़ी तशख़ुस सां का बि हथ तुरान न थियणु घुरिजे असांजे तारीख़ी क़ौमी तशख़ुस असांजे तारीख़ी वतन ऐं मुल्क सिंध मुल्क ऐं असांजे क़ौमी वजूद ऐं उनजे वहदत ऐं उनजी सुञाणप सां का बि हथ तुरान थींदी सिंध इहो क़बूल न कंदा कंहिं नाले में कंहिं नज़रिए में कंहिं मज़हब में कंहिं क़िस्म जे कंहिं नाले में सिंधियुनि खे इहो क़बूल न आहे असां पंहिंजो वतन पंहिंजी क़ौमी तशख़ुस पंहिंजा वसीला ऐं पंहिंजी क़ौमी सुञाणप दुनिया में बरक़रार रखंदा चाहियूं ऐं यकीननि तारीख़ में बि अॻु में कामयाबु थिया आहियूं हाणे बि ईअं कामयाबु थींदासीं महिरबानी जी